असां अक्सर स्क्रीन ते पसंदीदा जोड़नि जे हक़ीक़ी ज़िंदगीअ जा साथी बणजण जी ख़्वाहिश कंदा आहियूं ऐं असां ताज़ो अहिड़ा रिश्ता ठहंदे बि ॾिठा आहिनि। अॼुकल्ह मशहूर शख़्सियतूं उमिरि जे वाज़िब फ़र्क़ जे बावजूदि मोहबत में गिरफ़्तार थियण खां पोइ शादी करे रहियूं आहिनि ऐं इहो रवाजु आम थींदो नज़र अचे थो। कुझु अहिड़ियूं फ़नकाराऊं आहिनि जिन पंहिंजी उमिरि खां नंढे शख़्स सां शादी कई ऐं हिन वक़्तु उहे बहितरीन नमूने रिश्तो निभाए रहियूं आहिनि। रिहाम ख़ान ख़ूबसूरत पाकिस्तानी मेज़बान ऐं लेखिका आहे जंहिं पाण खां नंढी उमिरि जे नौजवान मिर्ज़ा बिलाल सां शादी कई। इहा रिहाम जी टीं शादी आहे। पाकिस्तानी टीवी ऐं फिल्म जी अदाकारा यासरा रिज़वी 2016 में अब्दुल हादीअ सां शादी कई हुई। अब्दुल हादी यासरा खां 10 साल नंढो आहे। अदाकारा पंहिंजे मुड़ुस सां पंहिंजी उमिरि जे फ़र्क़ बाबति खुलियल नमूने ॻाल्हाईंदी आहे। बुशरा अंसारी हिदायतकार ऐं अदाकार इक़बाल हुसैन सां शादी कई। जोड़नि जी मुलाक़ात हिक सेट ते थी हुई। बुशरा अंसारी इन खां इक़बाल अंसारीअ सां ज़िंदगीअ जा 36 साल गुज़ारिया हुआ। इक़बाल हुसैन सां बुशरा जी हीअ ॿी शादी आहे। हिना रिज़वी पाकिस्तानी ड्रामनि में शानदार अदाकारीअ लाइ सुञाती वञे थी। हिना रिज़वी ताज़ो पाण खां नंढे शख़्स अमार अहमद सां शादी कई जंहिं में संदसि वेझनि माइटनि शिरकत कई। फरिया परवेज़ ऐं नौमान जावेद 2016 में शादी कई। संदनि शादी कामयाब न थी। ॿई हिक ॿिए सां 1 साल खां पोइ धार थी विया हुआ। फरिया ऐं नौमान हाणे अकेला ज़िंदगी गुज़ारे रहिया आहिनि। फरिया परॾे हली वई आहे ऐं सबा हमीद पंहिंजे मुड़ुस परवेज़ खां तलाक वठण खां पोइ वसीम अब्बास सां शादी कई जंहिं मां खेसि 2 ॿार मीशा शफ़ी ऐं फ़ारिस शफ़ी आहिनि। वसीम अब्बास बि शादीशुदा हो, तंहिं बावजूदि सबा हमीद खे जीवन साथी चूंडियो।